नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त जश्न ईद मिलादुल नबी जे मौक़े ते ठारू शाह शहर खे साए झंडनि ऐं ख़ूबसूरत लाइटनि सां कुंवार जीअं सिंगारियो वियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा शहादत जे मौक़े ते अॼु राति 12 बजे केक कटियो वेंदो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठारू शाह में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अकील अहमद बुखारी थे, जिते जश्न ईद मिलादुल नबी के सिलसिले में केक जो बंदोबस्त किया है। सजी इन दरगाह के सजायो हुयो है। अचो तो असां हिते जे माण्हुनि खां पुछूं था कि जेको तव्हांजो अक़ीदो आहे कीअं आहे, तव्हां कीअं केक तो कटो, घणा सालनि खां रस्म तव्हांजी केक वारी? हमने नबी पाक सल्लम के सिलसिले में ये गली सजाई है और सब दोस्तों ने मिलके ना यहाँ कभी में इस तरीके से मतलब गली सजी थी, ना कभी इस तरह का सिलसिला हुआ था। फर्स्ट दफ़ा यहाँ पर इस गली में मतलब माशाल्लाह से ये प्रोग्राम किया हुआ है और माशाल्लाह से बहुत भरपूर तरीके से सब दोस्तों ने मिलकर यहाँ पे सजाया है। नबी साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जी ख़ुशी में इहो केक ठाराईंदा आहियूं ऐं जेको इहा सदियुनि जी रीत रवाज आहे ऐं जेको आहे सदियुनि खां असांजा जेका वॾा इहा ईद मिलादुल नबी मल्हाईंदा था अचनि ऐं उन ई रिवायत खे असां अॻिते खणी हलूं था ऐं इंशाअल्लाह अॻिते बि इहा असां पंहिंजो अक़ीदत इन सां ज़ाहिर कंदासीं। लेवल जेकी हर साल मल्हाईंदा आहियूं, असांजा वॾा पहिरां मल्हाईंदा हुआ, असांजा वालिद साहब असांजो चाचो मल्हाईंदो हुयो, हीअं असां मल्हाईंदा अचूं। पहिरों नंढे पैमाने ते हूंदी, हाणे हुननि जी दुआउनि जेके वॾे पैमाने ते कयूं था हर साल। ये 12 अप्रैल सिलसिले में जेको पिन घिटियूं सवारियूं आहिनि ऐं रसूलुल्लाह जे आमद में जेका ख़ुशी कयूं था, इंशाअल्लाह अल्लाह ताला असांखे इहा सगड़ ईंदो, असीं हर साल इन तरीक़े सां मल्हाईंदा रहंदासीं। ख़ुशीअ में असां पंहिंजूं माना घिटियूं वीटियूं सजायूं आहिनि, जीअं त हर साल हाणे असां सजाईंदा रहंदासीं ऐं असांखे वरी ख़ुशी थी आहे असां घिटियूं सजायूं इन चकर ऐं आईंदा साल बि इंशाअल्लाह आयो आहे। असां इन कारीगर वटि बीठा आहियूं ऐं हिन खां पुछंदासीं त हे घणे पाउंड जो केक आहे ऐं घणा ॾींहं खां मतिलबु हे ठहण शुरू कयो आहिनि। अचो। सलातो वस्सलाम अलैहि या रसूलल्लाह, सलातो वस्सलाम अलैहि या हबीबल्लाह। ये 63 पाउंड का केक है, ये मैं हर साल बनाता हूँ, मेरे को 4 साल हो गए बनाते हुए 63 पाउंड का केक को। अल्लाह के प्रोग्राम से नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इस पैदाइश मुबारक का दिन है 12 रबी अव्वल, उसका केक इस हिसाब से बनाते हैं। और दूसरे छोटे केक भी बनाते हैं, हम मस्जिदों में देते हैं अपनी तरफ से। लंगर भी होता है, लंगर का किताब भी है, सबको कुछ दिया जाता है। मतलिल आलमीन, ये रिवायत हमारे ख़ानदानी है और हमारे बाप अजदाद से ये हमारी रिवायत चलती आ रही है। और हर साल ये केक हम बनाकर और ये रैली जश्न मनाते हैं मिलाद मुस्तफ़ा का, और ये सालों साल इंशाअल्लाह ताला अज़्ज़ा वजल। जी नाज़रीन, तव्हां ॿुधियो हिते जे माण्हुनि जा तासुरात। हे चवनि पिया था जे जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ता हयात मल्हाईंदासीं ऐं असांजे वॾनि बि मल्हाई आहे ऐं असां बि सॼी ज़िंदगी हे मल्हाईंदा रहंदासीं। ऐं हे केक जेको आहे हींअर कटंदो तव्हांजे सभिनी जे साम्हूं कैमरामैन काशान ख़ानदादा सां गॾु अकील अहमद ख़ानदादा, अवामी न्यूज़ ठारू शाह।